अस्सलामुअलैकुम। मां यहाँ अमजद महराणी ब सिंधी मशहूर कॉमेडियन सोहराब सुमरो वर्सेस गामू आसिफ पहोड़। जियां त तव्हांखे ख़बर आहे, आसिफ पहोड़ गामू ऐं सोहराब सुमरो ब सिंधी मशहूर कॉमेडियन आहिनि। को बि परेशान माण्हू हिननि जी वीडियो ॾिसण खां पोइ पंहिंजी परेशानी खे विसारे खिलण लॻंदो आहे। पर जेकॾहिं पाण आसिफ पहोड़ गामू ऐं सोहराब सुमरो जे विच में कॉम्पिटिशन कयूं, मुक़ाबिलो कयूं, त हिन ॿिन्ही मां केरु खटींदो। त चलो ॾिसूं था आसिफ पहोड़ गामू ऐं सोहराब सुमरो मां तव्हां कंहिंखे ॿुधणु पसंदि कंदा आहियो। पंहिंजे पसंदीदा कॉमेडियन जो नालो कमेंट में लिखो त जीअं ख़बर पए कंहिंखे घणो चाहियो थो वञे। ऐं ॿियो तव्हांखे पैगाम ॾियणु चाहियां थो, मां नाचीज़ अमजद बि सिंधी फ़नी वीडियो ठाहींदो आहियां। तव्हां हिकु भेरो मुंहिंजे चैनल में वञो ऐं उते फ़नी वीडियोज़ ॾिसो। असांजी बि इहा ई कोशिशि आहे त जेके बि परेशान माण्हू असांजी वीडियो ॾिसण खां पोइ पंहिंजी परेशानी विसारे खिलण लॻनि। त महिरबानी करे तव्हां हिकु भेरो असांजा फ़नी वीडियो बि ॾिसो। असांखे पूरी उमेद आहे त तव्हांखे उहे तमामु घणो पसंदि ईंदा। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो आहे त जल्दी सां सब्सक्राइब कंदा ऐं ॾिसंदा रहंदा मुंहिंजा वीडियोज़। महिरबानियूं।